Biology class 9 लाइ chapter 4 lesson 15 part 4 muscle tissues गोश्त वारा ओजा आऊं ऐं biology जो उस्ताद नजूला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे मसल टिश्यूज़ गोश्त वारा ओजा या इन्हनि खे असां मुश्की ओजा या इन्हनि खे पठा पिणु चवंदा आहियूं. Muscle tissue. Have you ever heard muscle? तव्हां कॾहिं मसल जो लफ़्ज़ ॿुधो आहे? आर मस्क्यूलर बॉडी या वरी तव्हां मस्क्यूलर बॉडी जो लफ़्ज़ त ज़रूरु ॿुधो हूंदो. मसल फटीग इहो पिणु हिकिड़ो अहिड़ो टर्म आहे जेको आम ज़िंदगी में इस्तेमालु थींदो आहे. वट कम्स टू यूर माइंड, तव्हांजे ज़हन में छा थो अचे? यू माइट थिंक ऑफ लेग मसल्स दैट हेल्प यू टू रन फास्ट. मसल फटीग ज़हन में ईंदो हूंदो त तव्हांखे इहो तसवुरु ईंदो हूंदो त तेज़ भॼण सां जेके असां जूं लेग मसल्स आहिनि उहे मदद कंदियूं आहिनि ऐं थकिजंदियूं आहिनि. यू माइट थिंक ऑफ अ बॉडी बिल्डर, ऐं वरी मस्क्यूलर बॉडी जो ख़्यालु तव्हांखे कंहिं बॉडी बिल्डर जो तसवुरु जोड़े ॾींदो हूंदो. दीज मसल्स आर स्केलेटल मसल टाइप. इहे जेके बि मसल्स जो असां ज़िक्र कयूं था, लेग मसल्स हुजनि या बाइसेप्स वग़ैरह हुजनि, इहे सभई स्केलेटल मसल जो हिकिड़ो क़िस्म आहिनि. चयो वञे थो त असां जॾहिं मुस्कुराईंदा आहियूं त असांजे मुंहं में 17 मसल्स कमु कंदियूं आहिनि ऐं वरी जॾहिं असां रोअण जहिड़ो मुंहुं कंदा आहियूं त तॾहिं या चिॿ कढण जहिड़ो मुंहुं कंदा आहियूं त 43 जेके मसल्स आहिनि उहे मूव कंदियूं आहिनि या हरकत में ईंदियूं आहिनि. तंहिंजे करे घटि महिनत कयो, 17 मसल्स खां कमु वठो ऐं मुस्कुराईंदा रहो. मसल टिश्यूज़ गोश्त वारा हुजा. असां पंहिंजनि अॻियनि वीडियो लेक्चर्स में एपिथेलियल टिश्यूज़ जे बारे में पढ़ी आया आहियूं ऐं नर्वस टिश्यूज़ या कनेक्टिव टिश्यूज़ जे बारे में असां पढ़ंदासीं. असांजा जेकी नर्वस टिश्यूज़ आहिनि या कनेक्टिव टिश्यूज़ आहिनि उन्हनि ॿिन्ही में त तव्हां आसानी सां फ़र्क़ु करे सघो था. मिसाल जे तौर ते नर्वस टिश्यू त तव्हांखे तंती सिरिश्तो दिमाग़ में अची वेंदो, या वरी कनेक्टिव टिश्यू त तव्हांखे ब्लड ऐं असांजा हॾा जेके आहिनि उहे ज़हन में अची वेंदा. इहा बिल्कुलु ॻाल्हि ठीकु आहे, पर मसल टिश्यू ऐं एपिथेलियल टिश्यू जे बारे में तव्हांखे शायदि थोरी सोच वीचार करण जी ज़रूरत महसूसु थींदी हूंदी त हिननि में फ़र्क़ु कहिड़ो आहे. बिल्कुलु आसान फ़र्क़ु आहे. एपिथेलियल टिश्यू में जहाँ असांजे जिस्म जो लार्जेस्ट ऑर्गन स्किन ठहियलु हूंदो आहे. असां जॾहिं जानवर खे ज़बह कंदा आहियूं त हुनजी खल खे असां धार कंदा आहियूं. इहे एपिथेलियल टिश्यूज़ आहिनि. अंदरां कढंदा आहियूं गोश्त. इहो गोश्त जेको समूरो आहे उहो मसल टिश्यूज़ जो ठहियलु हूंदो आहे. तंहिंजे करे असां मसल टिश्यूज़ खे चवंदा गोश्त वारा ओजा या मुश्की ओजा. Muscle tissues contains the cells that are responsible for the contraction of muscles. Muscle tissues मंझि उहे जीव गरड़ा हूंदा आहिनि जेकी असांजे गोश्त जी कॉन्ट्रेक्शन करण जा ज़िम्मेवार हूंदा आहिनि. मसल टिश्यूज़ कॉन्ट्रेक्टाइल जीव गरड़नि मंझां ठहियल हूंदा आहिनि. अहिड़ा जीव गरड़ा जिन में इहा ख़ासियत हूंदी आहे त उहे सुसी सघनि, यानी उहे सोस खाईंदा आहिनि. इन इहे सोस खाइण जे करे इहो थींदो आहे त हीअ जेके मसल्स आहिनि उहे असांजे जिस्म खे हरकत करण में मदद ॾींदियूं आहिनि. मिसाल जे तौर ते तव्हां पेर खणंदा आहियो त तव्हां पंहिंजे ॼंग जी कुझु मसल्स खे कॉन्ट्रेक्ट कराईंदा, उहे सोस खाईंदियूं आहिनि तॾहिं पेर मथे खजंदो आहे. या तव्हां हथ खे पोइते करे ॾिसो त तव्हांजी बांह जूं मसल्स जेके आहिनि उहे पिणु सोस खाईंदियूं. इन जे करे थियूं सोस खाइनि छो त इहा असांजे मसल टिश्यूज़ जेके आहिनि उहे कॉन्ट्रेक्टाइल जीव गड़नि मां ठहियल आहिनि. देयर आर 3 टाइप्स ऑफ मस्क्यूलर टिश्यूज़. मस्क्यूलर टिश्यूज़ जा असांजे जिस्म में 3 क़िस्म आहिनि. नंबर पहिरियों कार्डियाक, जेकी दिलि जे भितियुनि में मौजूदु मसल्स हूंदा आहिनि से कार्डियाक मसल टिश्यूज़ जा ठहियल आहिनि. नंबर ॿियो स्मूथ मसल्स. स्मूथ मसल असांजे जिस्म में जेके बि ट्यूबुलर ऑर्गन आहिनि या स्टोरेज ऑर्गन आहिनि उन्हनि में मौजूदु थींदियूं आहिनि. मिसाल जे तौर ते साह खणण वारी नाली, खाधे खाइण वारी नाली, या यूरिटरी जेको असांजो ब्लेडर आहे, या वरी तव्हांजे जेके ॿिया ग्लैंड्स थी विया, जेकी बि स्टोरेज ऑर्गन आहिनि या ट्यूबुलर जेकी बनावटूं आहिनि उन्हनि में स्मूथ मसल टिश्यूज़ मौजूदु हूंदा आहिनि. नंबर टियों आहे स्केलेटल मसल. स्केलेटल मसल जे नाले मां ई ज़ाहिर आहे त इहो असांजे स्केलेटन सां ॻंढियल आहे. स्केलेटन यानी हॾाऊं ढांचो. हॾनि सां जेकी बि मशकूं, जेकी बि ओजा ॻंढियल आहिनि, असां उन्हनि खे स्केलेटल मसल टिश्यूज़ सॾियूं था. इहे 3 क़िस्मनि जा मसल टिश्यूज़ असांजे जिस्म में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी हरकत पैदा कंदा. मिसाल जे तौर ते तव्हां दिलि जो सोचो त दिलि जी हरकत जेका आहे उहा असांजी विल पावर में कोन हूंदी आहे. असांजे मर्ज़ीअ मूजिबि दिलि जी धड़कन जेका आहे या ब्लड पंपिंग कोन थींदी आहे. तंहिंजे करे कार्डियक मसल टिश्यूज़ इनवॉलेंट्री हरकत पैदा कंदियूं आहिनि, यानी असांजी मर्ज़ीअ खां सवाइ वारी. स्मूथ मसल टिश्यूज़ पिणु इनवॉलेंट्री कंट्रोल में हूंदा आहिनि. इहे पिणु
असांजी मर्ज़ी मूजिबि हरकत न कंदा आहिनि। मिसाल जे तौर ते साह खणण वारो जेको कमु हले थो पियो, आज़मे वारो कमु हले थो पियो, स्टोरेज आर्गन या ट्रिब्यूलर आर्गन जेको पंहिंजो कमु कनि था, उन्हनि में असांजी मर्ज़ी शामिल कोन हूंदी आहे। पर स्केलेटल मसल टिश्यूज़ जेको हॾाए ढांचे सां गंढियल असांजे पठा आहिनि या ओजा आहिनि, उहे वॉलेंट्री कंट्रोल में हूंदा आहिनि, यानी असांजी मर्ज़ीअ जे मूजिबि उहे हरकत कंदा आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां पेर खणो था, घुमो था, ॻाल्हायो था, मुस्कुरायो था, रोओ था, या तव्हां जेको आहे सो ॿांह हथु खणी करे ॻाल्हाईंदा आहियो, त इहो समूरी जेका हरकत आहे उहा स्केलेटल मसल टिश्यूज़ जे करे थींदी आहे, जेका वॉलेंट्री कंट्रोल में हूंदी आहे, यानी असांजी मर्ज़ीअ हेठि हूंदी आहे। स्केलेटल मसल जी असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त तव्हां मसल लफ़्ज़ खे ज़हन में रखो त मसल यानी मूवमेंट, हरकत। स्केलेटल जो मतिलबु आहे स्केलेटन सां ॻंढियल, असांजे हॾाए ढांचे सां ॻंढियल जेके बोजा थियनि था, तिन खे असां स्केलेटल मसल्स सॾूं था। Skeletal muscles are named after skeleton because they cover our skeleton and give shape to our body. Skeletal muscle ते नालो skeleton जे करे पियो आहे, हॾाए ढांचे जे करे, छो त इहे skeletal muscles असांजे हॾाए ढांचे खे कवर कनि थियूं, उन जा ॻंढियल हूंदियूं आहिनि, ऐं असांजे जिस्म खे इहे हिकिड़ो शेप पिणु ॾियनि थियूं। There are over more than 600 or 650 muscles in human body. इहो चयो वञे थो त असांजे जिस्म में तक़रीबन 600 या 650 खां मथे स्केलेटल मसल्स जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। स्केलेटल मसल्स जे अंदरि नर्व्स बि हूंदियूं आहिनि, तंतु, जंहिंजे करे ई त उहे असांजे वॉलेंट्री कंट्रोल में हूंदा आहिनि। दिमाग़ जो अहिड़ो हिसो इन्हनि खे कंट्रोल कंदो आहे जेको असांजे मर्ज़ीअ मूजिबि कमु कंदो आहे। असांजी मर्ज़ीअ मूजिबि, यानी असांजो जेको दिमाग़ ई सोचींदो आहे उहा ई असांजी मर्ज़ी हूंदी आहे। सो इहे जेके तंतु आहिनि उहे असांजे हथनि ताईं, आङुरियुनि ताईं, पेरनि ताईं हूंदियूं आहिनि, जंहिंजे करे इहो असांजी मर्ज़ी मूजिबि हरकत कंदा आहिनि। स्केलेटल मसल्स में ब्लड वेज़ल्स पिणु हूंदियूं आहिनि ऐं ॿिया ओजा पिणु हुननि सां कनेक्टेड हूंदा आहिनि। स्केलेटल मसल्स या त सिधी रीति पाण ई हॾनि सां ॻंढियल हूंदियूं आहिनि, या वरी हिकिड़ो ॿियो कनेक्टिव टिश्यू थींदो आहे टेंडन, उन जे ज़रिए इहे असांजे हॾनि सां ॻंढियल हूंदियूं आहिनि, ऐं इन जे करे उहे असांजे हरकत करण में मदद ॾींदियूं आहिनि। स्केलेटल मसल्स जो समूरो निज़ाम सोमेटिक नर्वस सिस्टम जे कंट्रोल में हूंदो आहे, जेको असांजे मर्ज़ीअ मूजिबि कमु कंदो आहे। They are also present in urinary tract and digestive tract and sphincters to help in control of urination and swallowing. इहे skeletal muscles urinary tract ऐं digestive tract में बि मौजूदु हूंदियूं आहिनि, ख़ासि करे sphincters जेके थियनि था उहे तव्हांजा इन्हनि असांजे मस्क्यूलर टिश्यूज़ जा ठहियल हूंदा आहिनि। छो त इहे जेकी स्फिंक्टर्स आहिनि उहे यूरिनेशन या ॻीत ॾियण वारे अमल खे कंट्रोल में रखण जे कमु ईंदा आहिनि, ऐं इहे ॿई अमल वॉलेंटरी मूवमेंट जा क़िस्म आहिनि। बियॉन्ड द मूवमेंट, हरकत खां अलावा, स्केलेटल मसल्स प्ले अ वाइटल रोल टू मेंटेन बॉडी टेम्परेचर। स्केलेटल मसल्स जेके आहिनि जिस्म जे गर्मी पद खे कंट्रोल में रखण जो पिणु कमु कनि थियूं। एज मसल कॉन्ट्रेक्शन रिलीज़िस हीट एज अ बाय प्रोडक्ट, जीअं मसल जेका कॉन्ट्रेक्शन थींदी आहे उहा बाय प्रोडक्ट तौर ते हीट, गर्मीअ खे असांजे जिस्म खां ॿाहिरि ख़ारिज कंदी रहे थी। जेकर असां स्केलेटल मसल खे ॾिसूं ऐं उनजी कंपोज़िशन खे ॾिसंदा वञूं त असांखे ख़बर पवंदी त असांजी जेका मसल आहे उनजे मथां हिकिड़ो कनेक्टिव टिश्यू जो लेयर चढ़ियल हूंदो आहे, जंहिंखे असां चऊं था एपिमीजियम। एपिमीजियम असांजे मसल्स जे मथां इन जो लेयर चढ़ियल हूंदो आहे। इहो कनेक्टिव टिश्यू आहे जेको इन्हनि अंदरनि मुश्कुनि खे ॻंढे रखे थो। हाणे इहा जेका असांजी मसल आहे उनखे असां ज़ूम कंदासीं त ख़बर पवंदी त इहो पाण जेको आहे उहो ठहियल आहे मसल फेसिकल मां। मसल फेसिकल छा आहे? उहो वरी पाण ग्रुप आहे मुख़्तलिफ़ मसल फाइबर्स जो। इहो मसल फेसिकल इनखे मथां हिकिड़ो तह चढ़ियल हूंदो आहे, उहो ॿियो पिणु कनेक्टिव टिश्यू जो तह आहे, जंहिंखे असां चऊं था पेरीमीजियम। हाणे इन जे मथां पेरीमीजियम चढ़ियल आहे, मसल फेसिकल जे मथां वरी मसल फेसिकल खे जेको अंदरि ग्रुप आहे उनखे ज़ूम कंदासीं त ख़बर पवंदी त हिन मसल फेसिकल में अंदरि वरी मसल फाइबर्स मौजूदु आहिनि। मसल फाइबर्स असांजा उहे वरी ठहियल हूंदा आहिनि मायोफिब्रिल मां। मायोफिब्रिल वरी पाण जेको आहे सो सार्कोमेयर्स जे यूनिट्स मां ठहियल हूंदो आहे, ऐं सार्कोमेयर खे वरी असां ज़ूम कंदासीं त ख़बर पवंदी इहो सार्कोमेयर मायोफिलामेंट्स जो ठहियल हूंदो आहे, जेके ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो आहे मायोसिन फिलामेंट जेकी थिक फिलामेंट थींदी आहे, ॿियो आहे वरी एक्टिन फिलामेंट, इहो वरी थिन फिलामेंट थींदो आहे। इहे तांदूरा ई हूंदा आहिनि जेकी असुल में सुकुड़जण जो कमु कंदा आहिनि, ऐं इहे
इहे मुख़्तलिफ़ पाण में गॾिजी करे सार्कोमेयर जा यूनिट ठाहींदा आहिनि। सार्कोमेयर जा यूनिट पाण में गॾिजी करे मायोफिब्रिल ठाहिनि था। मायोफिब्रिल जॾहिं तमामु पाण में गॾिजनि थियूं त उन्हनि जो जेको ग्रुप थिए थो तमामु वॾो ग्रो थिए थो, उहो वरी मसल फाइबर में तब्दील थिए थो। मसल फाइबर्स पाण में गॾिजी करे मसल फेसिकल ठाहींदा आहिनि ऐं मसल फेसिक्यूलस पाण में गॾिजी करे तमामु घणनि ग्रुपनि में उहे मसल ठाहींदा आहिनि। ईअं असांजी स्केलेटल मसल ठहियलु हूंदी आहे ऐं स्केलेटल मसल जेका आहे कॾहिं कॾहिं डायरेक्टली या वरी इनडायरेक्टली टेंडन जी मदद सां असांजे बोन्स सां अटैच थियल हूंदी आहे। Cardiac muscle. Cardiac muscle or myocyte is found only in the walls of the heart. इहा ॻाल्हि तव्हां यादि रखो त कार्डियक मसल पूरे दिल में न हूंदी आहे पर सिर्फ़ु दिल जी वॉल्स में मौजूदु थींदियूं आहिनि। Like skeletal muscle, cardiac muscle is striated or striped as they are also formed of sarcomeres and myofibrils for contraction. स्केलेटल मसल वांगुरु कार्डियक मसल पिणु लकीरदार हूंदी आहे, उनजे मथां तव्हांखे पटियूं नज़र ईंदियूं जीअं स्केलेटल मसल्स में आहिनि। इहे पटियूं इनजे करे ई आहिनि छो त कार्डियक मसल पिणु स्केलेटल मसल वांगुरु सार्कोमेयर्स ऐं मायोफिब्रिल्स जी ठहियल हूंदी आहे, तंहिंजे करे हिनजे मथां बि इहे पटियूं जेके आहिनि उहे मौजूदु हूंदियूं आहिनि ऐं इहे ई मायोफिब्रिल्स ऐं सार्कोमेयर्स आहिनि जेके कॉन्ट्रेक्शन में मदद ॾींदियूं आहिनि। Cardiac muscles are mono or dinucleated short cells. Cardiac muscles तव्हां ॾिसो था त उहे शॉर्ट सेल थियनि था पर तव्हांखे हुननि जे फाइबर में किथे किथे हिकिड़ो न्यूक्लियस नज़र ईंदो ऐं किथे किथे वरी ॿ न्यूक्लियस नज़र ईंदा। तंहिंजे करे असां चऊं था त कार्डियक मसल्स या त मोनो न्यूक्लिएटेड हूंदियूं आहिनि या वरी डाई न्यूक्लिएटेड हूंदियूं आहिनि। इट्स नॉट अंडर वॉलेंट्री कंट्रोल, इहे असांजी मर्ज़ीअ मूजिबि वारी हरकत में कोन्हनि के, सो थैंकफुली यू डोंट नीड टू थिंक अबाउट मेकिंग यूअर हार्ट बीट। तंहिंजे करे इहो शुक्रगुज़ार थियो जो दिल जी धड़कन जी गिनती तव्हांखे न आहे करणी पवंदी त केॾी महिल पंप करे थी केॾी महिल नथी करे। दिस मीन्स हार्ट इज़ इनर्वेटेड बाय ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम। इन जो मतिलबु इहो थियो त जेका दिलि आहे उहा असांजे नर्वस सिस्टम जे ऑटोनॉमिक वारे पार्ट जे कंट्रोल हेठि हूंदी आहे। हाणे कार्डियक मसल्स जे बारे में ॿ ॻाल्हियूं तव्हांखे यादि रखणियूं पवंदियूं। हिकिड़ो इहो त इहे स्ट्राइएटेड हूंदियूं आहिनि, इन्हनि जे मथां बि लकीरदार जेके आहिनि उहा बनावट मौजूदु हूंदी आहे ऐं ॿियो इहो त इहे जेके आहिनि इनवॉलेंट्री मूवमेंट जेका बॉडी जे अंदरि आहे हार्ट जे अंदरि उहे पैदा करण जो कमु कंदियूं आहिनि। टियों जेको मसल टिश्यू जो क़िस्म आहे उहो आहे स्मूथ मसल। हिन जे नाले मां ई ज़ाहिर आहे त इहे इन्हनि जे मथां जेके लकीरदार बनावटूं आहिनि उहे मौजूदु न आहिनि हूंदियूं, तंहिंजे करे हिननि खे असां चवंदा स्मूथ मसल्स। It is found in the walls of blood vessels as well as in the walls of the digestive tract, the uterus, airways, the urinary bladder, reproductive system and various other internal structures. लसियूं मुश्कूं या जेकी ही स्मूथ मसल्स थियनि था रत नलियुनि में, हाज़मे जे सिरिश्ते में, मसाने में, पैदाइश वारे सिरिश्ते वग़ैरह में मौजूदु हूंदियूं आहिनि। या तव्हां हिकिड़ी सिर्फ़ु ॿ जेके लफ़्ज़ आहिनि उहे यादि रखे छॾियो त जेके बि असांजे जिस्म जे अंदरि ट्यूब्यूलर स्ट्रक्चर्स आहिनि ऐं स्टोरेज ऑर्गन्स आहिनि उन्हनि मंझि स्मूथ मसल्स मौजूदु हूंदियूं आहिनि। स्मूथ मसल इज़ अनस्ट्रेटिएटेड। स्मूथ मसल जेके आहिनि उहे बग़ैर लकीरुनि जो थींदियूं आहिनि, लसियूं थींदियूं आहिनि एंड मोनोन्यूक्लिएटेड, ऐं इहे तव्हां ॾिसो त मोनोन्यूक्लिएटेड आहिनि, हर फाइबर में हिकिड़ो ई न्यूक्लियस मौजूदु आहे। इट इज़ इनवॉलेंट्री नॉट अंडर कॉन्शियस कंट्रोल। इहो पिणु इनवॉलेंट्री मूवमेंट काज़ कराईंदो आहे, यानी असांजी मर्ज़ीअ मूजिबि हिन जी हरकत कोन थींदी आहे। दैट मीन्स दैट यू डोंट हैव टू थिंक अबाउट मूविंग फूड थ्रू योर डाइजेस्टिव ट्रैक्ट। यानी तव्हां सिर्फ़ु खाधे खे जेका गीत था ॾियो उन खां पोइ ते तव्हांखे इहो गिनती कोन करणी पवंदी त तव्हांजो ग्रह जेको आहे उहो डाइजेस्टिव ट्रैक्ट में किथे पहुतो आहे, किथां केॾी महिल उनखे गुज़ारिणो आहे, उहो पाण ई गुज़रंदो वेंदो आहे। इहा हरकत जेका आहे इनवॉलेंट्री कंट्रोल तहत थींदी आहे। Smooth muscle is typically organized into two layers, i.e., for example, longitudinal and circular layers. Smooth muscles जी जेका ऑर्गेनाइजेशन थिए थी उहा ॿिनि तरफ़नि या तरीक़नि सां थींदी आहे। हिकिड़ो थींदो आहे त उन जा जेके लेयर्स आहिनि लॉन्गिट्यूडिनल थींदा आहिनि ऐं ॿिया वरी सर्कुलर थींदा आहिनि। This contraction will cause organ to become short and long, helping to produce peristalsis motion. अहिड़े क़िस्म जी जेका हरकत थींदी, मिसाल जे तौर ते उहो जेको डिघाईअ फाक में बि जेकॾहिं सुकिड़िजे ऐं गोलाई वारी फाक में बि जेकॾहिं सुकिड़िजे त उहो नंढो बि थींदो ऐं उहो सोढ़ो बि थींदो। अहिड़े क़िस्म जी जेका चुरपुर आहे उहा जीअं असांजे पेरिस्टालसिस मोशन थींदी आहे, खाधे खे हेठि जेका धिकण वारी मोशन थींदी आहे उहा बि इन ई क़िस्म सां थींदी आहे। ऐं ॿिया बि जेके ट्यूब्यूलर ऑर्गन आहिनि, स्टोरेज ऑर्गन आहिनि,
उन्हीअ में इन्हनि ॿिन्ही क़िस्मनि जी जेका आहे उहा चुर्प या हरकत जेका थींदी आहे उहा उज़वे खे सुकुड़जण ऐं सोढ़ो करण में मदद फ़राहम कंदी आहे। असांजो अॼोको लेक्चर मसल टिश्यूज़ जे तारफ़ सां गॾु पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।